इस्लामाबाद फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू FBR नॉन फाइलर्स जी कैटेगरी ख़त्म करे टैक्स न ॾींदड़ ते 5 पाबंदियूं लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे, जिन मां 5 शुरूआती तौर ते लॻाई वेंदियूं, जिन में मिल्कियत, गाॾियूं, परॾेही सफ़ीर, करंट अकाउंट खोलण ऐं म्यूचुअल फंड्स में सरमायाकारी ते बि पाबंदियूं शामिल आहिनि। FBR नॉन फाइलर्स खे निशानो बनाइण जे लाइ केतिरियूं ई पाबंदियूं लॻाइण जो ऐलान कयो वियो त जीअं टैक्स कंप्लायंस खे वधाए सघिजे ऐं टैक्स बेस खे वसी करे सघिजे। नॉन फाइलर कैटेगरी खे ख़त्म कयो वेंदो। शुरूआती पाबंदियुनि में मिल्कियत जी ख़रीदारी, गाॾियुनि जी ख़रीदारी, म्यूचुअल फंड्स में सरमायाकारी, करंट अकाउंट्स खोलण ऐं परॾेही सफ़र, मज़हबी सफ़र खां अलावा शामिल आहिनि। हुकूमत नॉन फाइलर कैटेगरी खे ख़त्म करे रही आहे, जंहिंजो मतिलबु आहे त माण्हू जेके ॾेती लेतीअ ते टैक्स अदा करण सां बचण जे लाइ मामूली फीस अदा कंदा हुआ, हाणे उईअं बि न करे सघंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।